पहिरियां इहो त ॿुधाए माइटनि तुंहिंजो नालो सोझरो कीअं रखियो? तूं आहीं त मूं वांगुरु ठप हूंदे। कावड़ कंदो मौलाई मुसां इश्क कया या न कया मौके मौलाई दे तो सलाह। तुम भी खा गया भेड़ के। किंग ऑफ कराची सिंधी गीतन जो शहजादो। अबे ओ दिवाली की फुलझड़ी जला डालूंगा अभी। Several days later. I cannot believe my eyes. I cannot believe my eyes. जेको मिठो मोलाई आहे हुअं त असां पाण में भाउ भेण आहियूं ऐं हू मुंहिंजो भाउ आहे। जेको मिठो मोलाई आहे हुअं त असां पाण में भाउ भेण आहियूं। माणन जा कुअन जा वात मिठा बंद कोन थींदा। इश्क कया या न कया मौके मौलाई दे तो सलाह। मौके मौलाई दे तो सलाह। क्यों बे ओवर एक्टिंग करता है साला? ओवर एक्टिंग की औलाद। अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से। ला 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 ला। अरे क्या हूँ बेवकूफ, तुम्हारा पेट हिला है क्या? सॉरी सर। साह हिक हिक जी कीमत भरिया। बेरोजगारी जो टाइम अड्डो महांगो आ। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह। अस्सलाम वालेकुम या अहल कबूल। अस्सलाम अस्सलाम अस्सलाम।